आस्क मुफ्ती मुजीब रहमान। के का दुरुस्त हुजे, बाक़ी अक्सर जो कोई ग़लति आहिनि इन खां बचण जी कोशिशि कयो, पंहिंजी महिनत कयो, रेडी हणी करे बटालू जेको खपाइण जी कोशिशि कयो। ये असांजे नौजवाननि खे एब सम्झंदा आहिनि, रेडी ते बटालू खपाइण एब, अलाह जो क़ुस्म इहो एब नाहे। मुलाज़िमत करणु जेको आहे एब नाहे। ॿिए कंहिं बंदे खां पिनण खां, कंहिं खां 100 रुपयो पिनण खां 100 दफ़ा बहितर आहे पंहिंजी रेडी जेको हलायो। कंहिं खां 1000 रुपयो सुवाल करण खां लख दफ़ा बहितर आहे मोची थियो चंपल जेको टाकियो, चंपल टाकियो, मज़दूरी कयो वञी करे 1000 थी। ऐं पंहिंजे औलाद खे बि इहो सम्झायो त ज़िंदगी में बि जेको आहे न कंहिं खां सुवाल करण जी कोशिशि न कयो। साइड में खीसो जेको ख़ाली आहे। घणा माण्हू मुंहं जी कंडीशन अहिड़ी बणाईंदा आहिनि त हे जेको अॻिलो जेको साथी मूंखे 500 रुपया खीसे में विझी छॾे, साईं कमु सफ़ा न आहिनि, हफ़्तो थी वियो आहे, ॾाढो मजबूर आहियां। अलाह जो क़ुस्म मां चवंदो हे किने में किनी जेको आदत आहे, बुरे में बुरी आदत आहे। इहो अॼु जेको पिने थो न, इहो सुभाणे बि इहा कंडीशन करे ॾेखारींदो, ॿिए ॾाढे बि इहा कंडीशन कंदो दोस्तनि जाॾो। साईं हालात ख़राबु आहिनि, कमु जेको आहे लॻे ई नथो। घणा माण्हुनि त इहो तरीक़ो बणाए छॾियो अथऊं, तरीक़ो साईं कमु, हालांकि कमु लॻंदो आहे, पर हाणे हिकिड़ो साईं पिनण ते हिरी वियो न त हाणे इहो कमु कान कंदो। हिकिड़ा माण्हू इहे बेलचो खणी करे घुमंदा आहिनि न शहर में, बेलचो, हे नओं सभु 0 बेलचो हुननि जो हूंदो आहे। चई साईं मज़दूर माण्हू हुयूं, कमु लॻे ई नथो। कंहिं असांजो दोस्त चयो त चए हल त तोखे कम ते बीहारियां थो, हल तो कम ते बीहारियां थो। चई न साईं बहरहाल तावन कयो, मां कम ते वञी करे पाण जेको आहे बीहंदुमि, तव्हां तावन कयो। हे फिराड़ी माण्हू अथव अक्सर। माण्हुनि में पिनण जी एॾी त ख़राबु हिकिड़ी आदत पई आहे जो हाणे याने फीमेल मायूं वठी करे बि पिननि था रस्तनि ते। मां अखियुनि सां ॾिठो आहे 11 बजे रस्तनि ते बीठा आहिनि, आॾो जेको आहे बीठा आहिनि, मोटरसाइकिल लाइ पेट्रोल पाण ख़तमु कयूं लाइ कढी छॾियूं। साईं सफ़र असां हेॾां परे खां आयासीं, सखर खां आयासीं, हाणे राति जो 11 बजे वला मां ॾिठो आहे पाण अखियुनि सां, मोटी आयासीं कॾहिं शहर खां, 11 बजे ॾिठुमि दवा हिकिड़ी औरत बि आहे, मर्द बि आहे, हिकिड़ो ॿार बि अथनि। साईं पेट्रोल असांजो ख़तमु थी वियो आहे। अड़े ज़ालिम कंहिंखे बेवकूफ़ तव्हां बनायो था, कंहिंखे बेवकूफ़ था बनायो। हे ज़मानो डिजिटल ज़मानो आहे। तो वटि स्मार्ट मोबाइल हूंदी, तुंहिंजो पैकेज अगरि न आहे त मूंखां मोबाइल वठि, साईं मां कॉल होॾे लॻायां, कॉल लॻाए करे वञी अॿे खां ईज़ी में पैसा घुरा, जेज़ अकाउंट में पैसा घुरा। तो वटि पैसा जे न हुया त पोइ तूं निकितो छो हुई, चई साईं पैसा किरी पिया। यार काफ़ी तरीक़ा आहिनि, कॉल करे पैसा घुराए वठो। इन्हनि खे पैसा मां तव्हां सभिनी खे नसीब कंदो। अहिड़ा माण्हू खे रुपयो न ॾींदा कयो, टको बि न ॾींदा कयो। इन्हनि खे पिनण ते तव्हां था हिरायो, इन्हनि खे पिनण ते केरु थो रहे? तव्हां 100 रुपयो ॾेई करे, 200 ॾेई करे न, तव्हां इन्हनि खे पिनण ते हिरायो था। इन खे पिनण ते हिरायो न, चयो साईं असां वटि पैसा आहिनि ई न, वञी करे पंहिंजो गुज़र सफ़र जेको अॻिते कर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ हिकिड़ो साहबी आयो न, मां ॿुधायो हुन साहबी इहा ॻाल्हि कई त साईं मां ग़रीब आहियां, मां वटि पैसो न आहे। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा हकीम आहिनि। अलाह जे नबी केतिरो बहितर सुहिणो तरीक़ो बयानु करे ॿुधायो। अलाह जे नबी फरमायो तो वटि कमु न आहे? हुन साहबी जो साईं कमु न आहे। भला पैसा अथई? चई साईं पैसा बि न आहिनि। अलाह जे नबी फरमायो भला घर में को सामान आहे? सामान घर में आहे? पोइ साहबी वेही करे सोच वीचार कई, चई सामान में हिकिड़ो प्यालो आहे बसि घर में, ॿियो कुझु बि न आहे। अलाह जे नबी फरमायो प्यालो खणी आ। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कम जो तरीक़ो ॿुधाईंदा, पर साहबी जे पैसे सां ई। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो क़ुस्म हिते 100 दीनार ॾेई सघनि पिया, 100 दीनार साहबिन खां वठी करे ॾेई सघनि पिया। नबी हकीमिन ॾिसनि पिया, जेकॾहिं अॼु हिनखे 100 रुपए ते हिरायोसीं न, सुभाणे इहो वरी 100 जे लाइ ईंदो, इन जो हमेशह लाइ मामिलो ख़तमु कयूं। उहो कीअं? अलाह जे नबी फरमायो प्यालो खणी आ। प्यालो अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, प्यालो खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जी मजलिस में ईअं बीठा। ए साहबा ने केरु ख़रीद कंदो? साहबिन हथ मथे कया, साईं असां हिन ख़रीद कंदासीं। घणे में ख़रीद कंदो? साहबिन जो 1 दरम में ख़रीद कंदासीं। अलाह जे नबी फरमायो न, रेट थोरो मथे ॾियो। हाणे साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि साहबा मथे वञनि पिया न, साहबिन जो साईं 2 दरम ॾींदासीं। अलाह जे नबी फरमायो ठीकु आहे, हे खण तूं प्यालो। प्यालो हिनखे ॾियूं, 2 दरम हुन खां वधूं। उन साहिब जो साईं अॼो केॾी में बुखायल बि आहियां, मानी बि न आहे। पोइ अलाह जे नबी फरमायो हिकिड़े धर्म जी वञी करे तूं खाधो वठि, ऐं ॿिए धर्म जी वञी करे कुआड़ी ख़रीद करी आ। उहो साहिब बि वियो, 1 धर्म जी कुआड़ी ख़रीद करे आयो, ॿिए धर्म जो खाधो पाण खाधई, कुझु घर बि खणी वियो। पोइ अलाह जे नबी हुनखे कुआड़ी खे पाण जेको काठी मुबारक खणी करे ऐं गन जेको विझी ॾिनो। अलाह जे नबी फरमायो हाणे झंगल जे तरफ़ वञ। उहो साहिब वियो झंगल जी तरफ़। अलाह जे नबी फरमायो काठियूं कटे करे
ऐं मदीने जो जेको आहे बाज़ार में हिन खे खपाईंदियूं आहिनि। पोइ साहबी रोज़ ईअं कयो, कटे खपाए पियो, कटे खपाए पियो। हफ़्तो गुज़री वियो, हफ़्ते खां बाद में आयो ऐं अलाह जी नबी पुछा कयो, ए साहिबी हाणे तुंहिंजी कीअं कैफ़ियत, कीअं हालत? चएसि अल्हम्दुलिल्लाह घर बि VIP थो हले, हिन टाइम मुंहिंजे खीसे में हफ़्तो थी वियो आहे, 10 दरम बि पिया आहिनि ऐं जेको आहे कुआड़ी बि मां वटि आई। कुझु टाइम खां बाद में साहिबी चयो साईं हाणे 20 दरम खीसे में पिया आहिनि, 30 दरम खीसे में पिया आहिनि। त नबी सल्लम छा सेखारियो? कमाई जो तरीक़ो सेखारियो न, त पिनण वारे खे इन कम ते लॻाई न कयो। अगरि नथो लॻणु चाहे न कम ते, पोइ छॾे ॾियोसि, यानी पोइ हिन खे कारोबार बनायो आहे। अलाह ताला तमामु मुस्लमान खे सम्झ नसीब अता फ़रमाए।